झुडोलग मॉडल विलेज टंडो कोलाची में 11 शरीफ के सिलसिले में पीर अयूब जान सरहदी की ज़ेर सदारत एक अजीम आलीशान जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे आम ख़ुसूसी ख़िताब ग़ुलाम मोहम्मद लोडू नईमी साहब कयो। जलसे में पाकिस्तान के नामियारे नातख़्वान वकील अहमद पहवर औलिया कराम सां रिसालत में अक़ीदत जा गुल पेश करे महफ़िल के झुमाए छॾियो। इन मौक़े ते अलामा ग़ुलाम मोहम्मद नईमी ख़िताब कंदे चयो त सरकार ग़ौसे आज़म दस्तगीर जीलानी जे नक्शे क़दम ते हली असां पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत संवारे सघूं था। जदीद दौर में नौजवान नस्ल मोबाइल फ़ोन जे ग़लत इस्तेमाल सबब दीन खां दूर वञी रहियो आहे। वालिदीन खे घुर्जे त पंहिंजी औलाद खे दुनियाई तालीम सां गॾु दीनी तालीम बि ॾियारीनि, जंहिंसां नौजवान नस्ल में दीनी शऊर पैदा थींदो। प्रोग्राम के मेज़बान ए नौजवान समाजी तंजीम के मरकजी सदर डॉक्टर इरफान मलूक कोलाची, रईस नियाज मोहम्मद कोलाची, रईस फिदा हुसैन कोलाची, खलीफे सरफराज कोलाची, डॉक्टर कामरान मलूक कोलाची, डॉक्टर अब्दुल गफूर कोलाची पारां आलीशान जलसे जो प्रोग्राम करण ते पीर अयूब जान सरहदी साराहींदे चयो त ॻोठ टंडो कोलाची जा रहवासी औलिया कराम सां तमामु घणी अक़ीदत रखंदा आहिनि, जॾहिं त समूरे ॻोठ समेत भरपासे वारनि इलाइक़नि में तालीमी ऐं ॿियूं समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा रहनि था। रब पाक हिननि ते पंहिंजी ख़ासि रहमत अता फ़रमाए। प्रोग्राम के आख़िर में मुल्क जी सलामती ऐं आलम इस्लाम लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।